खैरपुर मां ख़बर ईंदड़ बल्दियाती इलेक्शन टाउन कमेटी कंदरा वार्ड 5 में आज़ाद उम्मीदवार सैयद नईम अब्बास शाह पारां इलेक्शन मुहिम तेज करे छड़ी। वार्ड 5 में वधीक वोट रखंदड़ सचलपुर मौला जे रहवासियुनि सां गॾिजाणी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सैयद मंगी मुगल जतोई अंसारी मशहूरी दाया मेमून जागीरानी बिरादरी समेत भरपूर साथ ॾियण जो यकीन ॾियारियो। उन खां पोइ आज़ाद उम्मीदवार सैयद नईम अब्बास शाह जी पोज़ीशन वधीक मज़बूत थी वई। मुक़ाबले पीपी उम्मीदवार जी पोज़ीशन वधीक कमज़ोर थी। हलंदड़ गॾिजाणी दौरान पीपल्स पार्टी जो अहम अॻवान मोहम्मद यूसुफ जागीरानी ऐं सैयद खादिम हुसैन शाह पहुची विया, जिते उम्मीदवार ऐं हिमायतनि में जोश जज़्बो ॾिसी ख़ामोश थी विया। कुझु ॻाल्हाइण बिना वापसि मोटी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।